नाज़रीन तव्हांखे प्यारो मां ख़बर ॾींदासीं त सिर्फ़ को रहमान नगर पारां प्यारो फीडर वारनि शहरनि सां कलूर बिजलीअ जी अणियां बदतरीन लोड शेडिंग जारी 24 कलाकनि में 4 कलाक बिजली झटकनि में हलण खां पोइ गाइब शहरनि जा कारोबार तबाह व बर्बाद थियण लॻा शहरनि पारां बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ सोशल वर्कर मुनीर अहमद समो गुड्डू मंगणहार आमिर आजिज़ शाह इमदाद अली चन्ना जी अॻुवाणी में समें शहरनि दुकानदारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे शिद्दी नारेबाज़ी कई नाहिल नज़र में मण हटायो बिजली हलायो ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।